के आ तो छदे तेरा ताकि कुछ न तो थे। अरे मुझे पुट के मारे पा याद रख सिकू अजे पुके न पोड़े पीजे करे छड़ियो तम न तो सब एरो हशर के आज दुनिया में सही जा अचवरस बाबा तो खेचाऊं तो हन हेड़ नांगन सा वेर न पाए। हल पुट हल कर उन्हनि ज़ालमनि सां असां पुॼी कोन सघंदासीं। छॾ मूंखे बाबा मूं तोखे चयो न तूं कर हल मां ॼाणा ये कमीना ॼाणा। मां तोखे छॾे घर कोन थो वञी सघां पुट कीअं वञा। मां हिते ई बीठो आहियां बाबा हिते ई बीठो आहियां। जेकर तूं मूंखे घणो ज़ोर लॻाईंदे न ही ॻोठ छॾे मां हलियो वेंदो मां कोन हलांदे ज़िदता मूंखे सॼी ख़बर आहे जेसि ताईं तूं नुक़सान न खाईंदे। असांजो जेको नुक़सान थियणो हुयो न उहो त थी चुकियो बाबा। हाणे जेको ॿियो नुक़सान थींदो न उन्हनि कमीननि जो थींदो। मां उन्हनि खे ॿुधाईंदुसि सिक्कू सां दुश्मनी जो अंजाम छा थींदो आहे। चओ त सिक्कू जी सट मौत जो तिक फसाई पूरा कौन बुड़दो ही कौन बुड़दो ही पाण सां गॾु असांखे बि आज़ार में विझंदो। असां ग़रीब माण्हू असांजी केरु ॿुधंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।